ये सूरत हाल खराब है भाई, ये बड़ी सूरत हाल खराब है। आपकी शॉप कहाँ है? डूब गई पूरी की पूरी। ओ चाचा को देखो भाई, पानी कहाँ तक आ रहा है। बैरियर 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 था लगाए ताकि हेडो जो माण्हू होॾे न वञी सघे, होॾो जो माण्हू हेॾे न अची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों यकीन कयो इन सूरत हाल खे ॾिसी मतिलबु दिलि न पई चए त मां व्लॉग ठाहियां, पर सोचो त तव्हांखे इहा सूरत हाल ॾेखारे छॾियां। हे गुलिस्तान जौहर, राबिया सिटी, कराची। ऐं हे बाइकूं तव्हां ॾिसो था, लॻे थो त हे तरनि पियूं, मतिलबु हे पूरियूं अंदरि वञी चुकियूं आहिनि। ऐं हिन पासे वरी ॾिसो, हिननि दोस्तनि जा दुकान आहिनि, तक़रीबन अधु पूरा ख़तमु थी चुका आहिनि। माना फ्रिजूं विरिजूं बि हिननि जूं ॾिसो न, अधु अंदरि हली वियूं आहिनि। त हिननि जो हे ॾिसो ॾिसो हे फ्रिजूं अंदरि, हिननि जो केतिरो नुक़सानु थियो हूंदो। हे न हिन परियां बि दुकान आहे, उहे मां ॾेखारण ते बंदि आहिनि, पर वीचारनि जे दुकान जे अंदरि फुल पाणी आहे, फुल। हे साम्हूं हे ॾिसो तव्हांखे ॼण नदी जो ॾेख थो नज़र अचे, साम्हूं गेट आहे, राबिया सिटी जो साम्हूं इहो गेट आहे। ऐं हिन पासे वरी ॾिसो हल सभु दुकान ॿुॾी विया आहिनि, कमर्शियल जा टोटल सभु दुकान ॿुॾी विया आहिनि। हाणे जेकॾहिं के माण्हू खे एमरजेंसी आहे त उनखे इन जे विच में वञिणो पवंदो। हे राबिया सिटी बिल्डिंग ॾिसो था, इहे अथव। भाई तुम तो सारे डूब गए सर, बहुत डूबा ना। और ये देखो भाई कितना पानी है, बहुत पानी है सर, इतना पानी है। अरे कहाँ यार जाए? तो ये पानी निकल क्यों नहीं रहा? पानी यूँ नहीं निकला क्योंकि आगे जो है ना नाला बिल्कुल लेवल हो चुका है, क्योंकि गटर सारे ओवरफुल हो चुके हैं। तो ये इतना सारा पानी जो ये आ कहाँ से रहा है? सर ये कमर्शियल से आ रहा है, डी से आ रहा है, सी से आ रहा है, अपना जोर चौरंगी से आ रहा है। मतलब जोर चौरंगी का पानी यहाँ आ रहा है? बहुत पानी है, बहुत पानी है, वहाँ से सारा पानी यहाँ आ रहा है। और भाई ये दुकान भी डूब गई, ये दुकान भी डूब गई। तुम आगे नहीं आओ बेटा, डूब जाओगे आगे इस तरह। और वो रिक्शा है, चिंची है, क्या है भाई? दोस्तों ये रिक्शा या चिंची आहे, चिंची मतिलबु हो न जिते सामान वामान खणंदा आहिनि, पाणी जा केन खणंदा आहिनि, उहा वीचारनि जो पूरो अंदरि हलियो वियो आहे। ॾिसो न, हाणे हे ॾिसो न गेट खां चाचो वीचारो अचे पियो, केतिरो पाणी थो अचेसि। ॾिसो हे त वीचारो टिघो आहे, पाणी स्पीड वठी वियो आहे। दोस्तो ॾिसो न, हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो त इहो पाणी अचे किथां थो एतिरी स्पीड सां। हाणे राबिया सिटी हेठि आहे, ऐं हे जेका चढ़ाई वारो रोड आहे न, सर्विस रोड, इहो मथे आहे। हाणे इहो सॼो पाणी गुलिस्तान जौहर जो अंदरि पियो अचे। हे गेट अथव, हे ॾिसो न दरिया थो हले, समुंड थो हले, या हे शहर आहे, हे तव्हांखे लॻे थो शहर आहे। सॼो पाणी अंदरि पियो अचे ऐं हिते सॼो आवाम रहंदो आहे। हाणे हुननि जो अचणु वञणु टोटली बंदि थी वियो आहे। गेट वारा गेट ते, ऐं जेके अंदरि आहिनि उहे अंदरि ई रहिजी विया आहिनि। ॾिसो न पाणी जी स्पीड ॾिसो, लहरूं, हे जीअं दरिया जूं लहरूं हूंदियूं आहिनि। हाणे दोस्तो हे जेको पाणी वञे पियो न, इहो परियां नालो, उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं अधु पाणी पूरो राबिया सिटी जे अंदरि पियो वञे। ॾिसो हे हेॾो पियो अचे, पाणी हेॾां पियो अचे। हे सॼो पाणी अधु नाले में पियो वञे ऐं अधु राबिया सिटी में पियो वञे। ऐं जेकॾहिं नालो भरिजी वियो त भाई ये है वो नाला, फुल हो चुका है। ये पानी है वहाँ से जो आ रहा है, जो अंदर राबिया सिटी में जा रहा है, ये वही पानी है। ये पूरा फिल हो गया है। मतलब अब अगर ये पानी फुल हो गया तो ये पानी भी इस तरफ जा सकता है। ये देख लो भाई, ये हालत है नाले की, फुल है। ये देखो ये साइड तो बिल्कुल बंद हो गई भाई, गाड़ियाँ ख़राब हो रही हैं। वो देखो नाला भर चुका है और अभी हम जा रहे हैं इस तरफ। ये सूरत हाल ख़राब है भाई, ये बड़ी सूरत हाल ख़राब है। ओहो अब वेंदव? हाँ हली वेंदी न? अरे आहे त मनी थी बाइक बनी थी। दोस्तो नालो बि मां तव्हांखे ॾेखारियमि, ज़रे घटि हाणे फुल थी वियो आहे। जेकॾहिं इहो फुल थी वियो त हेॾे हूअं ई पाणी जी स्पीड वधी वई आहे, ऐं उहो नाले जो पाणी बि हाणे हेॾे ईंदो, माना बेक हणंदो, मतिलबु हे पाणी ओॾे न वेंदो, सिधो हेॾे वेंदो अंदरि। हाणे हे लेडीज़ वीचारी ॾिसो केतिरी परेशान आहे, वीचारी पाण निकिती आहे। दोस्तो हे ॾिसो मोटरसाइकिलूं बिल्कुलु अंदरि हली वियूं पाणी में, ॿुॾी वियूं आहिनि सफ़ा स्टीयरिंग ताईं। तुम क्या कर रहे हो यहाँ? क्या कर रहे हो? नहा रहे हो? ये समंदर है, ये दरिया है? हिन पासे था हलूं, दुकाननि वारे पासे। हिननि खां थोरो इंटरव्यू था वठूं, हिननि जो इलाही नुक़सानु थियो आहे यार, अचण खां पुछूं था। अब कुछ बचा थियो? अरे
तो सजो बचे हर चीज खत्म हो गई भाई, क्या करें, मजबूर है हम। अगिते न वञा बुढ़ी वञे अगिते न वञा। अरे देखो हाँ भाई आगे जाओगे? नहीं जी आगे बहुत खतरा है, पानी आ रहा है यहाँ पे 3 फीट से ऊपर पानी है बाहर, आगे नहीं 3 फीट से ऊपर है। पूरी बाइकें डूब गई है, पूरी बाइकें और बाजी भी डूब गया था। तो यहाँ नुकसान कितना हुआ है तकरीबन? मेरी दर्जी की दुकान है वो पूरी डूब गई है भाई, मेरे 2 एसी इन्वर्टर थे वो पूरे डूब गए पानी के अंदर, मेरी पूरी दुकान डूब गई वाली। अरे भागड़ी तू भी अच्छी है दोस्तों। अरे तू तो जा यार, एतिरो नुक़सान थियो आहे, एतिरो वॾो मतिलबु हिते उलमियो थियो, पर हे हमरा ख़ुशि आहे अञा ताईं, हे ख़ुशि थो थिए गंजो जेको आहे। हाँ भाई ग्रैंड ऑपरेशन चल रहा है, अल्लाह कंदो सही थी वेंदो भाई। मींहुं हाणे बंदि थी वियो आहे तक़रीबन। तुंहिंजे दोस्त दुकान ॿुधी वियो आहे भाउ? हाँ वो इंटरव्यू वठी अचो सुनो जल्दी। बतो थी मांसि हा न। हाँ भाउ हिते कहिड़ी ऑपरेशन थियणु खपे? ग्रैंड ऑपरेशन पोइ वञो न, कयो न, अंदर लथल लो हेठि वञो। लथल आहे न, हलो हलो असां मां त अंदरो आयो आहियां भाउ। 4 घर ॿुधा पिया आहिनि। 4 बजे घुरो हर जगह माना आवाम कुर्बानी ॾे। ग्राउंड में जेके फ्लैट आहिनि, ग्राउंड में सभई मतलब पानी आ जाए, फुल थी विया लेटा न, दुकान सभु कमर्शियल जा ॿुधी विया लेटा। जेके राशन आहे वीचारनि खां। तव्हांजो छा थियो आहे? मांजो पूरो थी वियो, सब्जी जो कुछ भी अरे न बचो। कुझु बि न बचो दोस्तो, हिन थी वियो कमर्शियल 1 में, तो उहो सॼो फुल थी वियो आहे। ॿियो हे मुंहिंजो पीछो न छॾींदो भाउ, अंदरि न वञा, अॻिते हाणे न वञा। ओके था वञ। हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो, अलाए काॾे लिखे थो लिख न, तूं तोखे अफ़सोस न आहे भला? अफ़सोस है पर छा था करे सघूं असां, छा था करे सघूं, अॻिते नथो वञे छा बस हिते बिठाए ॾिसूं था। अच न, हिन माइंड मां निकिर न, मर्दाने में वञ हलिया। अरे हेॾां वञ न यार, हो मर्द सभु बीठा आहिनि न, होॾे वञ। इहो छा थो करे उथी? तव्हां मींहं में छा था कयो? अम्मा मींहं में छा थी करे? हाँ छटी हेठां वेठा हो? छट्टी खाईंदासीं छट्टी। क्या हुआ कंहिंजी? फिर्ज भाई शाह वारी हाँ? अरे यार हे हाणे पाणी वधी वियो आहे ऐं माण्हुनि जो सामान हेठि सो किरे पियो, हे फ्रिजूं विरिजूं अंदरि हली वियूं अथनि, दुकान जूं सॼियूं फ्रिजूं विरिजूं जेके आहिनि न अंदरि हली वियूं आहिनि। अरे मथां शटर किरे थो, उहो जेको शटर आहे न मथां किरे थो, ॾिसो था? अरे हे भाउ फ्रिज सॼी पाणी में। अरे हेठि भाउ, अरे शाह बि वीचारो परेशान आहे, बि हिननि बि वॾो नुक़सान थियो आहे। ॾिसो भाई ये लाइव आ जाएगा आपके पास आ जाएगा, ये अजरक टीवी पे चैनल पे आएगा। कंटोनमेंट नाकाम यार, ये छाजे करे रोड ही करे, सिर्फ जो रोड पूरा रोड जो है ना गलत डाला है इन्होंने, कंटोनमेंट नाकाम। अब दोस्त कुछ चवंदा त जेको कंटोनमेंट आहे इहो नाकाम थी वियो आहे, सॼो गुलिस्तान जोड़ जो सॼो पाणी जेको राबिया सिटी में अंदरि थो अचे, उहो हुन रोड वटां मां तव्हांखे ॾेखारे चुको आहियां। काउंसलर साहब वो हमारा कोई कहना नहीं मानता, ये 3 दिन पहले इसको बोला था हमने नाले साफ कराओ, साफ़ नहीं हुए। तो दोस्तों तव्हां ॿुधो पिया त कंटोनमेंट बोर्ड वारनि जी जेका न एली आहे ऐं उनजे करे हे सॼो मसइलो थियो आहे। पाणी हिते बीह रहियो आहे, गटर जेके नाला आहिनि उहे साफ़ न हुआ, इन जे करे हे सॼो मसइलो थियो आहे। हाणे हे छा था कनि, हे छा था कयो, बैरियर था लॻाइनि ताकी हेॾो जो माण्हू होॾे न वञी सघे, होॾो जो माण्हू हेॾे न अची सघे। जल्दी लगाओ। आपकी शॉप कहाँ है? डूब गई पूरी की पूरी। अरे वाह हेॾ सो फिरजू बिरजू खणनि पिया, दुकान छो त ॿुड़ी विया आहिनि सफ़ा, उहो साम्हूं बीठा आहिनि, चवनि पिया हेॾां खणी अचो। कुझु माण्हू वरी इन ॻाल्हि खे रोंशो वठनि पिया, बहरहाल तमामु घणो नुक़सानु आहे। ऐं जेकॾहिं कंटोनमेंट बोर्ड वारनि जो इहो मसइलो हुयो त पोइ उन्हनि खे पहिरियां खां 3 ॾींहं पहिरियां चयो वियो त बाबा नाला साफ़ करायो, ऐं उहे नाला साफ़ न थिया। हाँ नदी भर गई भाई, नदी भर गई, लेकिन अभी भी पानी वहाँ जा रहा है। ये सो खणी पानी
वॾो नुक़सानु थियो आहे दुकान वारनि जो वीचारनि जो इलाही नुक़सानु थियो आहे माण्हू वीचारा परेशान आहिनि ॾिसनि पिया सभु परेशान अरे हिते छा था कयो घर वञो दोस्तो ये अथव गुलिस्तान जो राबिया सिटी ऐं हे ॿार ॾिसो हे ॿार ॾिसो ओ क्या कर रहे हो नहा रहे हो नहा रहे हैं भाई ओ क्या करोगे ये क्या करेगा चल जल्दी करना हाँ 1 2 3 अरे ये तो चला गया अरे ये तो जादूगर है गुम हो गया हाँ भाई तू इधर क्या कर रहा है हाँ अरे वहाँ जा नहीं सकते हो पूरा पानी अंदर भाई अरे एक और चीज़ आपको दिखाता हूँ ये देखो भाई बारिश की वजह से ये नीचे गिर गई दीवार और अंदर देखो इसके क्या है ओ गाड़ियाँ डूबी हुई है भाई ये गाड़ियों की छतें नज़र आ रही है 1 2 3 4 मतलब ये गाड़ियाँ डूबी हुई है और फ्लैट सारे आधे आधे भरे हुए हैं अरे देखो पानी कैसे निकलेगा ये पानी ये ऑयल फैल गया है मतलब इसमें गाड़ियों में ऑयल थी या जनरेटर थे ऑयल फैल गया वो सामने देखो भाई क्या होगा इसका अभी है ये कब निकलेगा पानी 2 हफ्ते लगेंगे 2 हफ्ते तो खाओगे पियोगे क्या कहाँ से खाओगे पियोगे घर में है राशन वाशन हाथ से खाएंगे हाँ हाथ से खाएंगे